तू चाह मुझो आहे लाल जा प्रेमी सभई चओ झूलेलाल। अॼु जो दोहो। अमर बेली बिन मूल की प्रतिपालत है ताही, रही मन ऐसे प्रभु ही तजी खोजत फरिए काही। इन जो मतलब आहे बिना जड़ मूड़ जे अमर लता जो बि जेको पालन कंदो आहे, अहिड़े भगवान झूलेलाल खे छॾे तव्हां कंहिंखे पिया ॻोल्हियो। भगवान झूलेलाल परम कृपालु सर्व शक्तिमान तव्हांजे हृदय में आहिनि। 38 सवाल जो सही जवाब आहे ए। संत पुगर खे लाल साईं सभी व्यवहार छॾे नाम ऐं पंथ जे प्रचार करण लाइ चयो। सवाल 39। मिर्ख शाह लाल साईं जो मंदिर किथे ठातो? ए हैदराबाद, बी लाड़काना, सी ठठा, डी टंडो। इन सवालनि जो जवाब रात जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में ॾेई सघो था। जेके भी कमेंट बॉक्स में जवाब लिखन पिया, उहे हिन नंबर ते व्हाट्सएप में पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकलन। अहिड़ा ही ॿिया वीडियो ॾिसण लाइ सिंधी समाज एकता चैनल खे लाइक, शेयर, कमेंट ऐं सब्सक्राइब कजो। हिकिड़ो सो दिलदार तूं आहीं, दिल जो दिलबर। हिकिड़ो सो दिलदार तूं आहीं, दिल जो दिलबर। हिकिड़ो सो दिलदार तूं आहीं। तू चाह मुझो आहे, तू साह मुझो आहे।